کرم مانگتا ہوں، عطا مانگتا ہوں، الہی میں تجھ سے دعا مانگتا ہوں۔ خوشخبری کشمور کندکوٹ بخشا پور ऐं बडाणी जी आवाम लाइ हाणे ख़ुशख़बरी। हाणे अवां जे पंहिंजे शहर बडाणी नज़द अब्बास पठान भरिसां मेन बाज़ार बडाणी में अल मसरूर बिरादर्स ट्रैवल एंड टूर्स एजेंसी खुली वई आहे, जिथे उम्रे जी सआदत माणण ऐं विज़िट वीज़ा बाइतमाद तसलीत शुदा मौजूद आहिनि। उम्रे जी सआदत हासिल करण लाइ ऐं विज़िट ऐं वीज़ा हासिल करण वारा हाणे ई असां सां फौरी राब्तो कनि। राब्ते लाइ हाजी मुनीर अहमद छिजण अल मसरूर बिरादर्स ट्रैवल एंड टूर्स एजेंसी बडाणी। फ़ोन नंबर 0308 7168 788 0348213418 عطا کر تو شان کریمی کا صدقہ، عطا کر دے شان رحیمی کا صدقہ، نہ مانگوں گا تجھ سے تو مانگوں گا کس سے، تیرا ہوں میں تجھ سے دعا مانگتا ہوں، کرم مانگتا ہوں، عطا مانگتا ہوں، الہی میں تجھ سے دعا مانگتا ہوں۔ جو مفلس ہیں ان کو تو دولت عطا کر، جو بیمار ہیں ان کو صحت عطا کر، جو